सिंध हुकूमत शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडारी के घर भातियुनि खे तहफ़ुज़ फराहम करण सां गॾु संदन माली मदद कंदी। शहीद सहाफ़ी के ॿारनि जी तालीम जो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। नसरुल्ला गडारी की ज़िंदगी बचाइण लाइ हुकूमत हर मुमकिन कोशिश कई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो सिंध असेंबली में ख़िताब। सीनियर वज़ीर जो चवण आहे त शहीद जान मोहम्मद महर खां सवाइ ॿियनि सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो आहे। पाकिस्तान में सहाफ़ी शहीद थींदा रहिया आहिनि। सिंध हुकूमत की कोशिश रही आहे त क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो मड़ कराची खां मीरपुर माथेलो पहुंचायो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद सहाफ़ी के भेटा पेश। गुलनि जी वर्खा हर अख आली। सहाफ़ी बिरादरी में सोग की लहर छायल। मीरपुर माथिले में हथियार बंदनि के हमले में ज़ख्मी थियल नसरुल्ला गडानी अॼु सुबुह कराची की खांगी अस्पताल में दम ॾिनो। नसरुल्ला गडानी के एयर एम्बुलेंस ज़रिए कराची रहीम यार खान कराची की खांगी अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडारी के कत्ल में मुलविस 3 जवाबदार गिरफ्तार। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवण है पुलिस जल्द टिन्ही गिरफ्तार जवाबदारन के ज़ाहिर कंदी ऐं नाला भी बुधाया वेंदा। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो सिंध असेंबली में एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हियो। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी के कत्ल खिलाफ सिंध असेंबली में सहाफ़ियुनि जो एहतजाज। सिंध पार्लियामानी रिपोर्टर्स एसोसिएशन तरफा प्रेस गैलरी में एहतजाज। सहाफ़ियुनि जो असेंबली में अलामती वाकआउट। शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी और शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ्तार करण जो मुतालबो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर की ख़ातिरी खां पोइ सहाफ़ियुनि एहतजाज ख़त्म करे छॾियो। सीनियर सहाफ़ी नसरुल्ला गडारी के लाड़ाड़े ते मीरपुर माथेलो डहर की सरहद ऐं जरवार शहर सोग में बंद मुज़ाहिरा। मीरपुर माथेले में SSP ऑफिस आॾो क़ौमी शाहराह ते वाक़े खिलाफ धरड़ो रोड ब्लॉक। सिंध के ॿियनि शहरनि में भी सहाफ़ियुनि सियासी समाजी कारकुननि जा एहतजाजी मुज़ाहिरा। सहाफ़ी के कत्ल में मुलविस जवाबदारनि की गिरफ्तारी जो मुतालबो। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सहाफ़ी नसरुल्ला गडानी की शहादत ते दुख जो इज़हार। सदस्य चवण है तो उम्मीद है तो नसरुल्ला गडानी ते हमले में मुलविस जवाबदार जल्द कानून की पकड़ में हूंदा। नसरुल्ला गडानी जो सहाफ़त लाइ कयल ख़िदमतूं ऐं कुर्बानियूं कॾहिं भी न विसारियूं वेंदियूं। पीपल्स पार्टी इज़हार राय ऐं सहाफ़त की आज़ादी ते यकीन रखे थी। सिंध जो घरू ऐं इत्तलात खातो सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं भलाई लाइ कदम अॻिते वधाए। इस्लामाबाद हाई कोर्ट अदालती कार्रवाई की रिपोर्टिंग ते पाबंदी खिलाफ दरख्वास्त पैमरा के नोटिस जारी कंदे TV चैनल्स खिलाफ कार्रवाई का रोके छो। इस्लामाबाद हाई कोर्ट जर्नलिस्ट एसोसिएशन ऐं प्रेस एसोसिएशन ऑफ सुप्रीम कोर्ट तरफा पैमरा नोटिफिकेशन खिलाफ गडियल दरख्वास्त ते ॿुधड़ी। अदालत पैमरा ऐं सेक्रेटरी इंफॉर्मेशन के नोटिस जारी कंदे दरख्वास्त ते ॿुधड़ी 28 मई ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर हाई कोर्ट अदालती रिपोर्टिंग ते पाबंदी बाबत पैमरा की नोटिफिकेशन खिलाफ दरख्वास्तुनि ते धुरियुनि खे 29 मई लाइ नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस आबिद अज़ीज़ शेख दरख्वास्तुनि ते ॿुधणी कई। अदालत पैमरा नोटिफिकेशन बिना देर मुअतल करण वारी इस्तदा रद्द कंदे अटॉर्नी जनरल के मामलत लाइ ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। जेकॾहिं को अदलिया जो एहतराम न कंदो त असां मां भी उम्मीद न रखे कंहिं बार कंहिं इदारे या हुकूमत सां विढ़ण नथा चाहियूं। असांजे दिल में सभिनी जो एहतराम आहे। ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। को भी जज दबाव में न अचे। लाहौर हाई कोर्ट के चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद खान पंजाब जुडिशल अकेडमी में तकरीब के खिताब। संदसि चवण आहे त हर पाकिस्तानी शहरी के हक़ आहे त उनखे कानूनी तहफ़्फ़ुज़ हासिल हुजे। कारोबारी बिरादरी पाकिस्तान में अहमियत रखे थी। परॾेही सीड़पकार कंपनियुनि की हौसला अफ़जाई करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म मुल्क के मुआशी बहरान में कढण लाइ बहितरीन कदम खया आहिनि। हुकूमती कदमनि जा समर मिलण शुरू थी विया आहिनि। गडियल अरब इमारतुनि तरफा पाकिस्तान में $10 लाख की सीड़पकारी जो ऐलान तारीख़ी आहे। वापारी वारे वज़ीर ॼाम कमाल जी इतलात वारे वज़ीर अता तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। अता तारड़ जो चवण आहे त असां जूं कामयाबियूं मुखालफ़िन के हज़म न पियूं थियनि। असां जिते भी वेंदा आहियूं वापार ऐं सीड़पकारी जी ॻाल्हि कंदा आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ AIFC जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। KP जे वॾे वज़ीर खां सवाइ टिन्ही सूबनि जा वॾा वज़ीर शिरकत कंदा। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर भी शिरकत कंदा। इजलास में सूबनि जा चीफ सेक्रेटरीज़ भी शरीक हूंदा।